अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल जमल लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा त सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर खे इहा ख़बर पइजी वेंदी त छोकिरी कूंज रुस्तम खान वटि आहे। पोइ इहा सॼी ख़बर खणी वञी अम्मा साहिण खे ॿुधाईंदो। अम्मा साहिण खे चवंदो त छोकिरी कूंज जेको आहे रुस्तम खान वटि आहे। रेदन वारा इन खे वापसि करण में मसरूफ़ आहिनि, उन जे करे असांखे टाइम हाणे न मिलंदो रेदन वारनि सां मिलण जो पाण हाणे अहिड़े टाइम हलंदासीं जो रेदन वारा घर हूंदा, यानी हाणे उन्हनि खे चवंदासीं त केस तां हथ खणंदा जेॾी महिल हू घर हूंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेदन जेको आहे ककर खे चवंदो त हाणे तव्हां अहिड़े सोच कयो जो असां रुस्तम खान खे बेवकूफ़ करे ऐं उन खां छोकिरी कूंज वठी अचूं, उन छोकिरी कूंज खे वापसि कयूं। ऐं ककर चवंदो त सोट तव्हांखे हाली फ़िलहाल रिलायंस शाह निवास सां मिलणो पवंदो, यानी तव्हांखे हाणे उन तां सलाह वठिणो पवंदो। अगरि जेकॾहिं हू ॾिसो कहिड़ी सलाह पियो तव्हांखे ॾिए, अगरि जेकॾहिं हू सुठी सलाह ॾिए पियो त पोइ असांखे उन ते अमल करणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जेको आहे ओताक ते वेंदो त उते मुराद बि अची वेंदो ऐं पोइ मुराद ऐं सोडल पाण में हिकु थी वेंदा। यानी मुराद सोडल खे हाणे पंहिंजो बणाईंदो, उन जा सभु इख़्तिलाफ़ ख़तमु करे छॾींदो, यानी उन खे हाणे पंहिंजे गले सां लाहींदो। ऐं पोइ सोडल खे चवंदो त सोट तोखे सिर्फ़ु हिकिड़ो कमु करिणो आहे, तूं इहा सोच कर त उतां गुलपरी खे कीअं आज़ादु करायूं। अगरि गुलपरी आज़ादु थी वञे थो त पोइ सोडल असां दुश्मननि जे अॻियां कॾहिं बि न झुकंदासीं, उन जे करे तोखे इहो सोचणो पवंदो। ऐं सोडल चवंदो सोट इन जे बारे में का न का हाल ज़रूरु कढंदासीं, रुॻो हिकु ॿ ॾींहुं इंतज़ारु कर। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।